गोठ रूपा खान बालकानी कंदकोट के इलाके के अंदर बिरादर अजीज पंहिंजे मोहसिन प्यारे भाउ हज़रत मौलाना अब्दुल कुद्दूस साहब बालकानी की दावत ते तव्हां दोस्तनि जी ज़ियारत जो रब साईं मौक़ो नसीब फरमायो। कलमे वारो ही अल्लाह जी मेहरबानी सां अॼोको वाइज़ ही महफ़िलूं ही जलसा असांजा लाउड स्पीकरनि जे ज़रिए अल्फाज़ फज़ल एको साउंड जे ज़रिए मोबाइलन के जरिए दुनिया में वाइज असांजा पहुंचन था, पर वो ज़मानो भी हो जॾहिं लाउड भी न होया, न मोबाइल हूं न रिकॉर्ड हा, लेकिन माण्हुनि में मोहब्बत हुई। हाणे उहा मोहब्बत कान्हे। के था चवनि ठीकु आहे बाबा भरे अचां मां हिते ॿुधंदुमि, के चवंदा ठीकु आहे वञी हुते लाइव हलाइजो असां घर वेठे मौली खे ॿुधंदासीं। अॻे पंध करे ईंदा हुआ ऐं पंध जो क़दुरु हूंदो हो, विख विख ते गुनाह टहंदा हुआ, दर्जा बुलंद थींदा हुआ, नेतूं लिखबी हुई। वाक़ियो थियो कि हज़रत हसन बसरी रहमतुल्लाह अलैहि वक़्त जो वली गुज़रियो आहे। वाइज़ कंदो हो, तबलीग कंदो हो, नसीहत कंदो हो, ऐं उन ॻोठ में बुज़ुर्ग जे शहर में हिकिड़ी औरत भी रहंदी हुई जेका बुज़ुर्ग जे वाइज़ ॿुधण जे लाइ पंध करे ईंदी। वाइज़ नसीहत ॿुधी घर वञी पंहिंजे पुट खे वाइज़ कंदी हुई, तबलीग कंदी हुई त मुंहिंजे मुर्शिद जी हीअं चयो, मुंहिंजे साईं जी हीअं चयो, मुंहिंजे साईं जी हीअं चयो। पर छोकरे जो वास्तो लुंडन लोफरन छोरन सां हो, बेदीनन सां हो, गलत माण्हुनि सां हो, ऐं गलत माण्हुनि सां यारी हूंदी त गलत थींदो, जे सुठनि सां यारी हूंदी त सुठो थी पवंदो। मां दुआ करण आयो हां अल्लाह असांखे ज़ाहिरी भी सुठो करे त अंदर भी सुठो करे। लिबासुल मोमिन कुलूबुल काफिरी न हुजे, लिबास मोमिनन वारो हुजे, अंदर जा कम ॿिया हुजनि, ईअं न हुजे। पक्को मुसलमान थे, पक्को मोमिन थे, पक्को नबीअ जो आशिक़ थे, पोइ क़बर में घिरे त क़बर में मुबारक ॾेसि। पुट खे ॻाल्हि माई वाइज़ करे, नसीहत करे, पर छोकरे जे पिते ते ॻाल्हि का असर न करे। पर ॿुधो को अहिड़ो अमल हूंदो अथव, को अहिड़ो अमल हूंदो अथव जो अल्लाह उन पाने जी पिछाड़ी में तौबा क़बूल करे पाण ॾे घुराईंदो अथव। मत दुनिया में नाज़ कयो त मां जहिड़ो को निमाज़ी कोन्हे, बसि मां वॾो बुज़ुर्ग आहियां, मां पुख़्तल आहियां, मां हेड़ो आहियां, हेड़ो आहियां। न, मत अल्लाह वटि को अहिड़ो अमल हुजेसि, मत जंहिं अमल जे करे कंहिं बुराईअ जे करे पिछाड़ी में तौबा ई नसीब न करे पाण ॾे घुराए सघो। कहिड़े कम जी ज़िंदगी? ओ निमाज़ियो, ओ हाजियो, ओ सखियो, पंहिंजी सखावत ते नाज़ न कजो, निमाज़ुनि ते नाज़ न कजो, मत हड़ हली वञेव ऐं कंहिंजूं बुरायूं ॾिसी कंहिंजूं बुरायूं माण्हुनि जे साम्हूं पेश न कयो त फलाणो हेड़ो आहे, फलाणो हेड़ो आहे। न, पराया ऐब न ॻोल्ह, पंहिंजा ऐब ॻोल्ही दे, इस्लाह थी। असां वरी पराया ॻोल्हींदा, फलाणो त हेड़ो, फलाणो हेड़ो, हे ॼणो पाण खीर ॾिठो अथव। अल्लाह असांखे बुराइनि खां बचाए, आमीन चओ। मां अची पंहिंजे पुट खे वाइज़ करे ऐं ॿुधी छॾियो, जे औलाद नेक आहे न, ख़ुदा जो कसम आहे दुनिया ई जन्नत आहे। हीअं आहे न, ग़लति थो ॻाल्हायां, पर जे औलाद बेदीन आहे, ग़लति रस्ते ते आहे, दुनिया ईअं सम्झो ॼणो कंडनि में माण्हू थो गुज़ारे। मां दुआ करण आयो हां अल्लाह तव्हां असांजी औलाद खे नेक साले करे, आमीन चओ न। पी मां हिला हलाईंदो आहे त मुंहिंजो बचड़ो नेक थिए, मुंहिंजो बचड़ो निमाज़ी थिए, मुंहिंजो बचड़े जे क़ुरान वारनि सां यारी हुजे, चवनि सुभान अल्लाह। अचे थो मां वाइज़ नसीहत करे, पर पुट जे पिते ते का ॻाल्हि असर न करे। हलंदे हलंदे हिकु ॾींहुं नौजवान खे अल्लाह से अहिड़ी बीमारी ॾिनी जे दुनिया में चवंदा ला इलाज में ला इलाज, मर्ज़ मूज़ी मर्ज़ कैंसर आहे, जैसी ते क़बर न पुॼाए, तेसी ते जान न छॾे। अल्लाह से उनखे अहिड़ी बीमारी ॾिनी, दुनिया जे डॉक्टरनि ॾे भॻो पर ला इलाज करे छॾियो। बीमार थी पियो, सफ़ा सम्झे पियो अॼु न सुबुह मरी वेंदुमि। मां कुराड़ी सॾु करे थी, मां मरी वेंदोमांइ, मां न बचंदुमि, छो त मुंहिंजो पंहिंजो हाल ॾिसी माण्हू सम्झी वेंदो आहे जे मां मरी वेंदुमि। जे पुट अल्लाह हयाती ॾेई मुंहिंजी त दुआ आहे त मां वारी ज़िंदगी बि तोखे ॾे। ऐं पीउ मां ईअं चाहींदो आहे असांजी ज़िंदगी बि बचे खे मिले, पर बचिड़ो चवंदो आहे अबो ख़ैर सां हले, अबे जी मिल्कियत मूंखे मिले।
ये आए या गलत तो है मां दुआ करना है हुआ तो अल्लाह से असांजे बच्चन के नेक साले करे आमीन कयो मां खोड़न जलसन ते विंदो हां मानू ईंदा हन कुराड़ा अची दाड़ी सा रोईंदा हन तुझे पुत्र बीमार खट ते पियो दुआ घुरो अल्लाह मुखे पाण दे घुराए पर मुझे बच्चे के सेहत दे पर खोड़न जाइन ते ये भी ॾिठा हन जो कुराड़ा खट ते पिया नौजवान पुत्र शहजादो की दुआ तो घुराए से अबो मौत जी कशमा कशमी में दुआ घुरो तो खैर सा घुराए न बुधो थव नौजवान चवे तो अबो भली वनी खैर सा पर कुराड़ो चवे तो पुत्र हुजे मां वञे अड़े एड़न सा तो फिटाए खुदा जो नालो थी अबे अम्मा जी इज्जत करे एहतराम करे इनन जी खिदमत में जन्नत थई मां दोस्तन के चोंदो हां खुदा जो कसम पी मां जे पिटल के जन्नत न मिलंदी अबा मिलंदी न ता गलायो भले केडे भी ओहदे ते पहुंचे बुजुर्ग थी वने पीर थी वने वली थी वने पर पी मां जो पिटला जन्नत न मिलंदस दुआ पी मां जे कदमन में तस चओ सुभान अल्लाह मां के जे मां न बचन मेहरबानी करे पंहिंजे मुर्शद हसन बसरी के वठी आ के दुआ जा हथरा खणे मनन जी दुआ जे करे रब मुजा मर्द रफे दफे करे मां बेचारी अॼु न बुजुर्ग अल्लाह दे वली दे आई साईं 5 मिनट मुझे घर हलो मुझे बच्चे जला दुआ घुरो मुझो बच्चो बीमार रब मनन के सेहत दे मुसलमानों कलमे वारो तवज्जो को मदीने जे वीर जा दीवानो पाक नबी जा परवानो सोने नबी से मोहब्बत करण वारो उन अल्लाह जे वली बुजुर्ग जो मां तुझे पुत्र जला दुआ भी न घुरंद जे मरी वियो तो जनाज़े में भी शरीक न थींदो मां साईं छो के पाड़े ओड़े जे माण्हू जी शिकायत माण्हू जो निंडू फिटाए छॾी थींदी अॼु ॾिसो था चोरियूं था माण्हू करनि ज़ोरियूं था करनि ज़बरदस्ती था करनि मां हेॾे वयुमि ठरी मीरवा जे पासे हेॾे वॾा पुलदार आहिनि मूंखे चयोसीं कि राति जो निकिरणु सफ़ा मुमकिन ई कोन्हे नामुमकिन आहे न निकिरजो महिरबानी करे बदमनी ॾाढी आहे जो घरनि में घिरी माण्हू को ज़ोरी ॾाढी पोइ इन्हनि माण्हुनि खे दो मिलंदो नथा ॻाल्हायो न पिटायो पाड़ो खुदा जो कसम हड़ हली वेंदो बुजुर्ग चयो मां दुआ न घुरंदोमांसि जे दुआ मरी वियो न जनाज़े में भी शरीक न थींदोमांसि माण्हुनि जूं शिकायत अमड़ मोटी आई पुट कुछ ज़माना दे खबर छा थियो जे अल्लाह जो वली आयो त कोन पर दुआ खां इनकार के जे मरी वियो त जनाज़े में भी नहीं दुम चई रोई पियो अखिन मां ॻोढ़ा वही आयसि मथे तके चई अल्लाह तू पाण क़ुरान में चयो आहे कुल या इबादी अल्लज़ीना असरफू क़ुरान कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम अर्शवारो रब तो चवे केडो भी गुनाहगार केडो भी बदकार केडो भी सियाकार मुजी रहमत को नाम नथी अचण तो जो कम झपण तो जो कम तुझे जिंदगी जी गुनाह की माफी दे जन्नत ॾियण मां अल्लाह जो सही न तो रब जो दर छडियो आ दर पदर सही असां जी न बुधंदो आ असां तेरे न पीरन फकीरन बुजुर्गन दे वींदा हूं हे अल्लाह जा बख्शी गलत तो गल है सही आ इनन जी बुधंदो पर मां खुदा जो कसम खणी ने कुरान जगह चवा थो जेडी नेक जी न बुधंदो थो गुनाहगार जी अन्या वधी मूंखे लगे तो ता के मुजो वाय समझ में नथो अचे मांखे बरोट की सिखणी कोन ये इंशाल्लाह बे फेरे आयम ता जी मेहरबानी थी तो मड़े कुछ न कुछ सिखी वी तो इंशाल्लाह ऐ मुजा दोस्तो पाक नबी दा परवानो दुनिया में पंहिंजे मिठे रब के परचाण की नियत सां आया हूं कल रब के राजी करे वठी चओ मिठे नबी जा आशिक आहियूं रब के परचाण की नियत सां आया हूं जेके करे घर में आया हो इहा ही नियत खणी आया हूं त अल्लाह राजी के न समझो था न हिन सर्दी जी मौसम में घरन में जैकेटों कोट चादरूं लेड़े आया हूं तो कुछ न कुछ बुधी वणो को न को फायदो थे जे मौला बुजुर्ग भी न करे छड़ी सड़ी दुनिया मुख मुंह फेरे छड़ियो आ पर तुझी रहमत में उम्मीद आ रब तू मेहरबानी फरमा ओ तो चवे तुझे सजण की देर मुझे बुधण की देर ना
सहे रूपा खान बालकनी वाले पूछा पिया कर रब हिता का गौसपुर जेतिरो परिया कंधकोट जेतिरो परिया टंगवानी शाख जेतिरो परिया किन उन्नर जेतिरो परिया फरमाइन नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद अल्लाह तो फरमाए इंसान तो वारी साह वारी रग परे थी अन्या भी मां तो जे वेझ हुआ तरी फरमाए सदी दो तकर फरमाई ज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाई इज़ा दान अन यस्तजीबू ली वलियुमिनू बी लअल्लहुम यरशुदून हिते को पिंडाल में रही रब के सदे चवे मौला मुखे पुत्र दे को चवे न्याणो दे को चवे घरवारी दे को चवे मुखे बनी दे को चवे मुखे ही शे दे पूरी दुनिया रब के एक टाइम ते सदे अरबी भी सदन अजमी भी सदन पखी भी सदन गीत भी सदन अल्लाह फरमाए तो एक टाइम ते सदन पर सबनी जा सवाल भी मुख्तलिफ हो जन को केड़ी शे घुरे को केड़ी शे घुरे सबनी जो दुआओं बुधण वारो भी मां हथ वरनाण वारो भी मां अल्लाह असांजे पमाणो छड़ो ॻाल्हाइनि न कन बोड़ा थी वेंदा चवंदा से बा तू चुप कर और पतु जे नाले ता सदके वञे उन करीम खे तो सदे तू भी उन खे सदे छॾ ॿियनि जे दर ते कुझु न मिलंदो सभु कुझु रब जे दर ते मिलंदो अवा कंहिंखो घुरिजे अवा हिकिड़ो ॿार 10 सालन जी उम्र में 15 सालन जी उम्र में पी मां खां विछड़जी वञे गुम थी वञे 60 साल जी उम्र में पी सां मिले खुशी न थी न सब बच्चा विसरी वेंदुसि उन बच्चे सां प्यार कंदो रब तो फरमाए अबे अम्मा खे एॾी खुशी न आहे जॾहिं भुलियल बानो माॾे मोटी ईंदो आहे इन खां वधीक मूंखे ख़ुशी थी अच्छी ॾाढ़ी थी वई आहे पेर कबर में पिया आहिनि अञा न सुठी न सुठियासीं कबर में त रोई रब के चवे तो मोजा रब गलतियूं थी वियूं रब मूंखे माफ़ फरमा गलती करे माण्हू हेठि थींदो आहे अॻियों बि चवंदो आहे यार आयो आहे मञे थो आज़ी मनी अथई कहिड़ो आज़ी वारे सां जहिड़ो कया हो त रहमान रहीम आहे त चयो आयो आहे त बख़्शे थो छॾे तूं असां लेखा कयूं मेड़ वठी अचूं पोइ बख़्शिश मिले हो तो फरमाए अकेलो आहे जहिड़े टाइम ते अचे मुंहिंजी माफ़ी जा दर खुलिया पिया रोए थो रोई रब खे बाॾाईंदे अखियुनि मां ॻोड़ा बि वहनि था अचे थो रब वटि तौबा बि क़बूल थी मां खे सॾु करे चई अम्मा मां न बचंदुमि मां मरी अम्मा मुंहिंजी वसियत थई मरण वारा वसियतूं बि कंदा आहिनि के चवंदा आहिनि अबा मुंहिंजे पुट जी पार थी अबा मुंहिंजी मिल्कियत में मड़े हिसो हिननि खे बि ॾीजांइ ॿ घर वारियूं तूं वॾनि मुंहुं तूं नंढी जो ख़्यालु कजांइ नंढनि ॿारनि जो ख़्यालु कजांइ हे अमड़ खे वसियत थो करे अम्मा जॾहिं मां मरी वञा माण्हूअ खे क़ब्रस्तान में दफ़न कबो आहे मूंखे क़ब्रस्तान में दफ़न न कजां कंहिं घर जी कुंड में खॾ खोटरे पूरे छॾिजां ऐं मुंहिंजी मौत जी ख़बर कंहिंखे ॾीजांइ बि न चे छो पुट चे मां हिकु त बुज़ुर्ग अल्लाह जो वली जनाज़े में बि न ईंदो जनाज़ो बि न थींदो अम्मा मां जीअरनि जी दुनिया में निंड फिटाई आहे मां चवां थो निंड में जेके कबरनि में सुता पिया आहिनि सुतलनि जूं निंडूं न फिटायां छो त नबी तो फरमाए बेदीन नाफ़रमान खे कबर में तकलीफ़ थींदी उन अज़ाब जे करे के आराम में नेक साले के अल्लाह जा वली भी सुतल हुंदा उन्हनि जी रड़िन जे करे मत निंड न फिटे अम्मा मूंखे कब्रस्तान में दफ़न न कराइजा मां जीअरनि जूं निंडूं फिटायूं आहिनि चवां थो सुतलनि जूं निंडूं न फिटायां पुट कब्रस्तान में दफ़न करायां जो ईंदे वींदे मुसाफ़िर रस्ते में पंहिंजनि जे लाइ कुल पढ़नि कुझु ज़रो तोखे बि तोहफ़ो मिले चई अम्मा न कब्रस्तान में न घर में मत कंहिंखे ईज़ाया न हिते ते खोड़ी ईज़ायो त उन्हनि खे ईज़ाया नथो करे चे पुट ॿी वसियत मां जिते बि सुतल हुजां मूंखे धिको ॾेई ऊंधो करे हेठि किराइजांइ मां जॾहिं ऊंधो थी हेठि किरां न 3 नंबर ते मुंहिंजी जंग में रसो विझी घर के मैदान ते गिलजांइ कि अल्लाह जो नाफ़रमान आहे इन जे करे सज़ा थी ॾियांसि मन रब खे तरस अचे मत राज़ी थी पर मथे यार राज़ी थी वियो चओ न सुभान अल्लाह तॾहिं नबी से फरमाए मौत खां अॻु में तौबा ताइब चयो मौत खां अॻु में रब खां माफ़ी घुरो मौत खां पोइ माफ़ी जा दर बंदि थई मौत खां पोइ केॾियूं बि नेकियूं कंदे न अल्लाह वटि हिकु नेकी बि क़बूल न थी पर जे जीअरो आहे न हाणे थोरी कंदे रब उनखे वधाए तमामु टीणी चौणी पंजूणी ॾेहूणी
वाक़ई तो हिकिड़ो बुज़ुर्ग अल्लाह वारो के कब्रिस्तान में लॻियो त क़बर मां क़ुरान जो आवाज़ ॿुधो मथो भी करे चयो क़बर वारा केतिरो अर्सो तोखे क़बर में थी वियो आहे मूंखे 1000 साल गुज़री विया आहिनि चई घणा ख़तम पढ़िया थी चई हज़ारे ख़तम पढ़िया अथमि पर टके जो फ़ाइदो न आहे ओ जीअरा तूं वॾो ख़ुशि नसीब आहे जे तूं मूंखे हिकिड़ी सुभाणे अल्लाह जो सवाब ॾे मां जेके बि ख़तम पढ़िया अथमि तुंहिंजे नाले ते कया थियो त मालूम थियो त मरण खां पोइ नेकियुनि जा दरवाज़ा बंदि जीअरा दुनिया में मुर्सी कर नेकियूं कर साले अमल कर मन सालनि अमलनि जे करे क़बर तुंहिंजो जन्नत जो घर बणिजे रोईंदे रोईंदे अमर जे साम्हूं रड़ियूं कंदे कंदे दम परवाज़ नौजवान जो थी वियो तड़पंदे तड़पंदे जो गिरियो अमर खे वसियतूं बि टई ॻोल्हियूं मां छा कयो वसियतूं बि ॾुखियूं आख़िर वसियत हुई पुट खे धिको ॾिनई ऊंधो थी गिरियो अञा वरी पेर में रसो ॿधी छिकण जो इरादो कयईं अञा छिकण जो इरादो कयईं मथो गई भी आवाज़ आयो अल्लाह जी बानी मुझे बाने के जलील न कर मुझे बाने के ख्वार न कर होयो मुझो नाफरमान होयो मुझो दुश्मन अॼु पकी तौबा करे मां रब ॾे अची रहियो आहे इन जे करे मां रब ते राज़ी थी वियो आहियां दुश्मन वारी लिस्ट को नालो कटाए दोस्तन वारी लिस्ट में नालो लिखाए छॾियो थो ॾाढी ख़ुशि थी बचड़े खे सिधो करे कपिड़ो मथो विझईं एतिरे ते देर न थी दरवाज़ो खड़की दरवाज़े ते आई केरा मां बदनसीब के दरवाज़े ते आयो आहे ॿाहिरों आवाज़ आयो अम्मा तुंहिंजो मुर्शिद हसन बसरी आयो थी जल्दी कर दरवाज़ो खोल औरत दरवाज़ो खोलियो तो मुर्शिद जी अखियुनि ॾे ॾिठईं त साईं जी अखियुनि मां बि ॻोड़ा पिया वञनि ते साईं महिरबानी कीअं कई थो तव्हां त चयो त दुआ बि न घुरंदुमि जे मरी वियो त जनाज़े बि न ईंदुमि हुन बुज़ुर्ग चयो अम्मा मां निंड में सुतो पियो वञो ओचितो मूंखे गइबी आवाज़ आयो हसन बसरी जल्दी कर देर न कर होयो मुंहिंजो नाफ़रमान पर मूंसां सची यारी रखी मां ॾे अची रहियो आहे पकी दोस्ती रखी अची रहियो आहे जल्दी कर देर न कर वञी तर बि तूं कराए खफन भी तू दे जनाजो भी तू पढ़ाए वरी कब्रिस्तान ते कुल्हे कांदी तू बणजी हल जाए अल्लाहु अकबर ओ ज़मानो हो हाणे त बाबा को माण्हू मरी थो वञे त मोबाइल ते ॿुधायूं था वा फलाणो मरी वियो आहे माण्हू अचनि जनाज़ो थींदो व्हाट्सएप जे ज़रिए फेसबुक जे ज़रिए मैसेज जे ज़रिए पैगाम पहुचंदो उन ज़माने में इहे शयूं त कोन हूंदियूं उन ज़माने में इहे शयूं न हूंदियूं अचे तो अञा सुबुह जो सिज न भरियो और रूपा खान बालकारी जे जलसे में तो वारो सिज न भरियो हज़ारनि में माण्हू गॾु थी विया नौजवान जे जनाज़े जे इंतज़ार में बीठा आहिनि अचे तो न शहर जा जेके लुचा लोफर नाफ़रमान बेदीन छोकिरे सां गॾु चोरियूं कंदा ज़िनाऊं कंदा बदमाशूं कंदा हा उहे बि हिन जे जनाज़े में गॾिजूं थिया हिन जो जनाज़ो ॾिठऊं हुनजो जनाज़ो ॾिठी करे हुननि बि पकी तौबा करे वक़्त जा 700 गुनाहगार बसरा जे शहर जा पक्का वली कामिल बणजी विया चवनि सुभान अल्लाह तूं असां बि अहिड़ी पकी तौबा जो गुनाह करे तौबा करे वरी गुनाह थो करे वरी बनी वरी थो करे पर को बि चवे थो मां ठहण लाइ तयार आहियां पर मत मौक़ो ई न मिले तौबा जो मौत अची वञे रोज़ानो मौत जो ख़बरों तो ॿुधे अॼु फलाणी जगह ते 5 गाड़ियूं लॻियूं एक्सीडेंट थी वियो 5 माण्हू मरी विया 10 मरी विया फलाणे खे अटैक थी वियो फलाणे खे ही थी वियो रोज़ मौत जूं ख़बरों था ॿुधो पर को बि कोन था सम्झूं इन जे करे मुंहिंजा प्यारा भाइरो अल्लाह जो नालो अथव मौत खे यादि कयो क़बर खे यादि कयो गुनाहनि खां पाण खे बचायो पकी तौबा कयो तॾहिं फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा अल्लाह तो फरमाए ए ईमान वारो पकी तौबा करे मुझे दर्जे तो राजी करे जन्नत जो सोन जो माड़ो ॾियां मुंहिंजा दोस्तो जिंदगी ते को बि भरवसो कोन्हे भली नवाब हुजे उन ते मौत ईंदो ग़रीब ते मौत ईंदो नंढे ते वॾे ते मौत ईंदो हर कंहिंखे मौत अचणो आहे हो त क़ुर तो फरमाए कुल्लु मन अलैहा फ़ानियुन व यबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम रब तो फरमाए सुभाणे उहो ॾींहुं जो हर शइ जे मथां मौत ईंदो पखियुनि ते मौत जीतन ते मौत इंसाननि ते मौत धरती ते मौत वो क़यामत जो ॾींहुं तो खुदा जो कसम हर कंहिंजे मथां मौत अचणो थी उन मौत जी तयारी कर जेॾी क़बरूं फाटी पवंदियूं क़ुर फरमाए थो इज़ा ज़ुलज़िलतिल अर्ज़ु ज़िलज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा जेॾी ज़मीन धोॾी वेंदी ज़मीन में जेके शयूं ज़मीन ॿार फिटी करे उछलाईंदी भाउ खे लोॾो ॾेई करे चवंदो हो अदा जंहिं
दुनिया जे करे मुखे कत्ल कयो हे दुनिया पई थी सोन पियो थी चांदी पियो थी माल पियो थी कंदो बाहि लगे दुनिया के अल्लाह असा जे मथो रहम करम जी निगाह फरमाए इता मालूम तो तुम मुसलमानों क़यामत पर हक़ा कब्र में जरूर वणो आ पर जेके कब्र में रहणो आ क़यामत अकेलो रहणो पवंदो 100 साल रहाए उनकी मर्जी 1000 साल रहाए उनकी मर्जी लखे साल रहाए उन रब जी मर्जी जसी ते क़यामत अचे तो कब्र में अकेलो रहणो आ उन कब्र जे लाइ सामान भी तैयार कर दुनिया के लाइ सामान तैयार किया पर कब्र के लाइ सामान ही कोन्हे का नेकी काने का नमाज कोन्हे जी अग में असांजा साईं हजरत मौलाना अली शेर फरोज़ी साहब दामद बरकातुल्लाह आली फरमाए रहा हा असांजा दोस्त जलसन जा शौकीन हम पर नमाज मुठो नथी यहाँ कोन्हे असां मो नमाज अरे पूछे तो बरकत कोने बरकत कानू पवे बरकत नमाज में बेनमाजी के जिंदगी में बरकत कोने कारोबार में बरकत कोने बेनमाजी धरती ते घूमे तो अल्लाह की लानत थी वसे नमाजी घूमे तो रब की रहमत थी वसे मां दुआ करना है अल्लाह पंज वक्त नमाज की पाबंदी नसीब अता फरमाए पंज वक्त रब के दर ते सजदे करण वारो बनाए खुदा जो कसम बेनमाजी अल्लाह जो नाफरमान तो यो नीमक हलाल ना है तो नीमक हराम आ 5 मिनट मानो कहे गोठ में साव कटींदो आ पानी पींदो आ भी तारीफ कंदो फलाणो मानो डाडो भलो पर जे सजी जिंदगी ही पानी पियारियो आ जे रब क़यामत में गिलास की कीमत घुरण थी अचे असां ॾेई सघंदासीं अब ॻाल्हायो त ॾेई ॾींदो उन रब सा ना रब जी ना फरमानी न कयो रब जे हुकुम ते जिंदगी गुजारियो जेकॾहिं गिलास कीमत जी वठण ते आयो बि ॾेई न सघंदे पोइ तूं एॾो ॾाढो मुड़ुस न आहे पोइ रब सां न फिटाए मोटी अच रब जे दर ते तौबा ताइब जे मिठा मिठा खीर पीआरिया इता थव कोन दो काथे ओठ हिन जो बालकाणी हिननि जो माइट वरी उबाड़े हले वियो आहे ज़ुल्म न साख टपाए तो के लठन सा वठा शाबस कड़िया अग में गोठ वो बिया 12 चीता मुझो प्यारो आने दे करे खुश तबे किया वरी भी शाबस तस आयो जे न जे आगे केस लगे सा अल्लाह जी मेहरबानी आ बहरहाल तवज्जो कयो मठ गोवाज भी न कदम जल्दी खत्म तो क्या सैयद सगोरो स्टेट ते पहुंचो चौन सुभान अल्लाह असा सैयदन के मनीदा मानो ता के भुलाइंदा है जीबंदी न मनीदा न मनियो आ ते छजो ना एको सैयद वायद करे और यो सैयद चौन सुभान अल्लाह मां दुआ करन आयो हां अल्लाह ताला तमा सा के मिठे नबी जो सच्चो दीवानो बने आमीन चओ ना सच्चो दीवानो भी आपको नमाज छोड़ो छोड़ो के साईं मुर्शिद सैयद सगोरो आयो बस पानी छड़ाई दो अब मुर्शिद तू गाठ दे छड़ाई दे मुर्शिद भी न तो करे मौलवी भी न तो करे पीर भी न था करन वे मुर्शिदी वनी पिया गोले लहो जको तो जूता चटाइंदा है जो बंदी है चौन सुभान अल्लाह ए मुवहिद आलिम है खुदा जो कसम खणी तो चवा जे मुर्शिदन के डटन ते लगी नमाज़ वजायो हिन क़यामत में मुर्शिदन सा गडी मोजड़ा मां दुआ करन आयो हा अल्लाह सा के नमाज़ी करे आमीन बेनमाजी कभी तो फरमाए मरदो भी दो कब्र में पुजदो भी दो कब्र बाहि जो भी जरूर नबी तो फरमाए नमाजी मरदो भी दो कब्र पेस्ट के बागन में बाग बढ़ी वो केड़ा केड़ा पढ़ंदो नमाज हाने हथ बड़ी बड़ा था खाओ न पढ़ंदो हिरो कब्र में तो खबर दशा नबी से फरमाए क़यामत में बेनमाजी उन सिफ़ में होंगे जे में मां मोहम्मद अरबी जो दुश्मन अबू जहल और जिता जी मर्जी आ नबी के दुश्मन सा गड पी हो या मिठे मोहम्मद के परवानन सा गड पीण ता चाहो तो वायदो के नमाज पढ़दा ए बेनमाजी के जिंदगी में कारोबार में बरकत ना है बुधी छड़ो रूपा खान बालकानी के जलसे में चढ़वारो नौजवानो कोढ़ो बैठो बंदो अपनी उन्यानी पर्दे में रहने वालो अल्लाह जो नारो नहीं थो तो नमाज सा मोहब्बत क्यों अगे जमाने में आजान मिलंदी ही असा जी न्याणी उठंदी हुई सिकर घर में शुरू थी वेंदो हो अल्लाह अल्लाह जी लोली शुरू थींदी ही वुज़ू थींदो हो नमाज पढ़बी ही नमाज का पोइ कुरान की तिलावत थींदी ही वरी लस्सी भी घर में तैयार थींदी ही जॾहिं हो रिड़को मायो
चाहे जा मवाली थी मांडाणियों बाटो साईं अञा लस्सी पीअण वारा आहिनि बिस्मिल्लाह कंदियूं तो मखण में भी बरकत हाणे तो मखण में भी अल्लाह रहम करे अहिड़ो जो मखण जो खाए तो 11 ॾींहं मरीज़ न थिए हर शइ में छो तो मिलावट थी वई आहे खीर ई मुंडो मिलावट वारो थो मिले रब तोखे साफ़ खीर पीआरे तो उन जी मेहरबानी ना है ॻाल्हायो तो सही पी तो रोज़ ॾींदा हो गिलास में एकड़ो भी ॿियो भी टियों भी चौरी हथ में आई अञा पीअंदुमि पर इहो नथो सोचे त हे आयो काॾो कहिड़नि मरहलनि मां पास थी आयो मैं बेचारी रंग जी कारिया अब कारिया या भूरिया पर खीर अच्छो थस चवण सुभान अल्लाह खादाई गाहो साओ कढे किन्न पर खीर में किन्न ना आयो थप ना आई पोए ना आई केर तो प्यारे फरमे मदा मिन बनन खालिसा सुभान अल्लाह कर तो मैं खत्म किया मौलवी अब्दुल कुद्दूस भी बड़ो सियाणो आ जो सिंध के सामने मौलवी के हमेशा याद ये पगड़े नंगा पे निकरन पर मानी हजम थे तो वरी डबल खादी वने वदा मिन बनन खालिसन साइगल लिशारिबीन वर्ता तहां पिया हो मिठा मिठा खीर न पियारिया वरी हे वरी बाल्टी में पानी विझी एड़ो नबी तो फरमे मन गशना पर लई समिलना फरमे जो को मुजी उम्मत सा धोखो थो करे मुजी उम्मत मो नाही न कढायो नबी जी उम्मत मो पाण के मिली अल्लाह जो नालो खवास के साथ धोखो न कयो मुसलमान थी नबी के कलमे पढ़ण वारो थी ऐ मोहम्मद करीम के कलमो पढ़ो थी उन महबूब जो सच्चो हिक नंबर बाकी मानू तो के फूका दीदा ए वाह बिसई जो बंदी ए जे सैयद आया ये भी वाह ए वाह बिस मनी ना ही ना नबी सके अरे जो को नबी के न मने तो ते लख लानत हो जा चो ते लख लानत हो जा सब मोहम्मद का दीवाना हूं अहल बैत का भी दीवाना हूं सहाबा का भी परवाना हूं असा सब के मनीदा हूं मनीदा होया न मनीदा अफजल है कुल जहां से नाना हुसैन का सब नबियों का ताजदार है नाना हुसैन का जब एक पलक खींची हुकूमत यजीद की सदियां हुसैन की जमाना हुसैन का हुसैनियत जिंदाबाद जा नारा लगंदा रहंदा यजीद मुर्दाबाद जा भी नारा लगंदा रहंदा यजीद ने हारायो आ हुसैन ने खटियो असा तो हुसैन जा हुबदार आयो केड़ा केड़ा हुसैन जा हुबदार सभई आयो न जो असा अली जा हुबदार आयो छो त अली वारी दाढ़ी असा अब दाढ़ी सोने अली ते होई न था ॻाल्हायो एवरी सुबह सा उथंदो बाकी हथ में घरड़े वरी ऊंधी घुमाईंदो छो चे जल्दी न निकरे सदाए नबी जो आशिक वरी नबी जी सुन्नत सा रहे सदाए अली जो हुबदार वरी सोहणे अली वारी दाढ़ी चेहरे ते पसंद न थो करे अली जो हुबदार थी तो सके अली जे आशिक के चेहरे जी पाक मोहम्मद करीम जी चेहरे ते सुन्नत होती चो अली असांजो आ चो अली असांजो तॾहिं त असांजे मथनि ते दस्तार सोहणे अलीअ जे मथे ते भी दस्तार हुई तॾहिं असांजे मथनि ते भी पाक मोहम्मद वारी दस्तार सदके वञा सहाबा अहल बैत जे गुलामन जे नालन तो बारे महीने अल्लाह ताला मौलाना साहब के मेहनत कराए है महफिल रचराईंदो आ दुआ तो क्या जो दुनिया में गडाहूं रब जन्नत में ये गड कंदो मैदान हशर में सोने हबीब अली यकीनन इंशाअल्लाह शफाअत कराए असा जो बेड़ो बुडल ताराईंदो तो जन्नत का बची जन्नत मोकलाईंदो असा हबीब किबरिया जे कलमो पढ़ो आ जो 1.25 लाख नबियन जो ताज नबी मिठो मोहम्मद करीम खुदा जो कसम सा मिठे मोहम्मद अरबी जा दीवाना हूं उमा छो न चवा हुब्बे अहमद अज़ल ही से सीने में है के भी दिल में मोहब्बत आ हथ मथे पड़े बस मा खत्म तो शाह साहब के टाइम जो किस्मत सा आयो आ सैयद सबूर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम उलमा हक उलमा देवबंद नारे तकबीर
हुब्बे अहमद अज़ल ही से सीने में है, मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है, बेसहारा न समझे जमाना हमें, हम गरीबों का आका मदीने में है। गणती उहो भरे जो बेवार सोजे असांजी वारसी मथो मुहम्मद कंदो इंशाअल्लाह पुटल बेड़ो तरंदो, जहन्नम खां बची तो जन्नत हलिया वेंदासे। ये पाक मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ियो थव, खुदा जो कसम खणी मां इन महफिल में चवां थो महबूब असां के मिलियो के नबी के तू मान सुना दो, जे नबी के जानवरन सुना दो, पर जे पाक मुहम्मद करीम के पत्थरन भी सुना दो। इमामुल अंबिया नबियन जा नबी साहबा जी महफिल में वेठा हा, इए जो तकन द साहबा जे संदे को उठ चढ़ियो पियो अचे, मस्त उठ पियो अचे, रात मो बिन वहदी भी अचे, मो जो सोने नबी दे गाजू कंदो पियो अचे, हकला दींदो पियो अचे। साहबा उठी बीठा मत नबी ते वार न करे, मुझे साईं तके फरमाए साहबियो उठ के छड़ियो से वेहण थो अचे, पर मैं उठ वेहण दे मूड में ना है मां मुहम्मद दे दाह खयूं थो अचे। उठ नबी संजी खिदमत में अची गोडा भनी अदब सां इए वेठो, ये शागिर्द उस्ताद जगो वेहे, ये मुरीद मुर्शिद जगो वेहे, ऐं नबी संजी कुल्हन मुबारकन ते पंहिंजी गिची रखी साईं जे कनन ते वात रखी ॻाल्हाईंदो पियो वञे, साईं हा हा पिया कंदा वञनि। उठ ॻाल्हि पूरी कई त मुंहिंजे सोणे साईं फरमाए सहाबियो उठ जो मालिक किथे आहे, जल्दी घुरायो। आयो मालिक साईं फरमाए ॾे ख़बर ए तुंहिंजी शिकायत खणी आयो आहे, दाह खणी आयो आहे। साईं कहिड़ी दाह खणी आयो आहे? चए थो मूंखे गाह थोरो थो ॾे, कमु घणो थो थिए। इहा शिकायत न कराए, बेज़ुबान जानवर की नबी साईं फरमाए इन सां ज़ुल्म न कर। जे ज़ुबान जानवरन भी तो हुजूर सां ॻाल्हायो, वरी बि उन में साह हो, जान हुई, ज़ुबान हुई, पर पत्थरन भी नबी साईं सां ॻाल्हायो, पाक नबी सां वरन ॻाल्हायो। ओ चरिया असां मिठे मोहम्मद जा आशिक हूं, असां नबी जा दीवाना हूं, वो मां छो न चवां ई मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं, ये जहां चीज क्या है लोह कलम तेरे हैं, अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल लो तो मोहम्मद की गुलामी का। अज वायदो कर नबी जे सच्चन गुलामन सां गॾु जिंदगी गुज़ारींदी। अज भी मिठे मोहम्मद करीम जा जमीयत उलमा इस्लाम, उलमा हक, उलमा देवबंद, मेहरबानी सां अज भी लखन की तादाद में लाहौर मीनारे पाकिस्तान में उलमा पहुंचा है। नारे तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान, इमाम इनकलाब मौलाना फजलुर रहमान, कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान। इंशाअल्लाह मौलाना की मेहनत रंग लाएगी, इंशाअल्लाह अल्लाह कंदो। सुबह जो 14 तारीख जो सिज न बरंदो, इहो पैमान बुका छड़ी दे वनी। नारे तकबीर, जालिम हुक्मरानन दे, जालिम हुक्मरानन दे, नारे तकबीर। हाणे भी मौलाना जो नालो ॿुधी दस्त था निकली आ, समझो था न मुल्तान वाला जलसो बिचे, मैं इनको नहीं करने दूंगा, मैं इनको नहीं करने दूंगा। ये खिया करता तो मुजाहिद जमीयत वाला मत्थन सा कसम बधी मैं जाऊंगा। नारे तकबीर, कायदे जमीयत मौलाना फजलुर रहमान, इमाम इनकलाब मौलाना फजलुर रहमान, नारे तकबीर। माण्हुनि खे डिजाइन का या ख़बर ना है, असां जूं अमड़ियूं भी बहादुर हूं, असां बेगैर अमड़ियुनि जो खीर पीतो ना है, बहादुर अम्बन की अमड़ियुनि की औलाद है। असां सोहरे हुसैन जा पाए लगायो, असां जानियो पींदा से, बच्चा मुहाइंदा से, जैसी तजी पकड़ में रहंदा से, जैसी ते पाक मोहम्मद की शरीयत जो कानून अखिन सां ॾिसंदा से। मां दुआ करण आयो हां, अल्लाह मर्द मुजाहिद जमात सां असांखे ज़िंदगी गुज़ारण की तौफीक अता फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह। दोस्तों इंशाअल्लाह